बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद दोस्तों असीं मसनवी रूमी शरीफ़ पढ़े रहिया हुआसीं। दफ़्तर पहिरियों उन मां तक़रीबन 30 किसा पूरा थी चुका आहिनि। टियों किसो हो वज़ीर जी खिलवत मुतालिक़ ताबेदारनि तरफ़ां ॿियो दफ़ो ख़ुशामद। हाणे असीं हिन में 4 किसा पढ़ंदासीं। किसो नंबर 31 वज़ीर जी जो अकेलाई ख़त्म करण खां इनकार। किसो नंबर 32 वज़ीर जो हर सरदार के धार धार वली अहद बणाइण। किसो नंबर 33 वज़ीर जो अकेलाई में आपघात करण। ऐं किसो नंबर 34 ताबेदार जो वली अहद ॻोल्हण। किसो नंबर 31 वज़ीर जो अकेलाई ख़त्म करण खां इनकार। आ वज़ीर अज़ अंदरूं आवाज़ दाद काए मुरीदा अज़मन ई मालूम बाद। जॾहिं उन वज़ीर अंदरां आवाज़ ॾिनो त ए तालिबो मुंहिंजे तरफ़ां ई मालूम हुजे त मूंखे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पैगाम ॾिनो आहे त गोशा नशीन इख़्तियार कर, दोस्तनि खां अकेलो रह, ॻाल्हाइण जो हुकुम न आहे, आउं मुअल आहियां। मुंहिंजो सामान चोथे आसमान ते खणी चुको आहे। हिन खां पोइ चोथे आसमान जी बुलंदीअ ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे पासे में वेहंदुसि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चोथे आसमान ते ज़िंदा ऐं सलामत आहे। किसो नंबर 32 वज़ीर जो हर सरदार खे धार धार वली अहद बणाइण। वाह निगहनाने आ अमीरा रा बखांद यक ब यक तनहा बहरे यक हर्फ रांद। यानी तरह उन्हनि अमीरनि खे घुरायईं ऐं हिक हिक करे हर हिक सां अकेलाई में ॻाल्हि कयईं। हर हिक खे चवणु लॻो त ईसवी दीन में तूं अलाह जो नाइब ऐं मुंहिंजो ख़लीफ़ो आहीं ऐं ॿिया अमीर तुंहिंजा ताबे आहिनि। जेको अमीर सरकशी करे उनखे मारी या क़ैदी बनाई तुंहिंजी मर्ज़ी आहे। जेसीं ताईं आउं ज़िंदा आहियां तेसीं ताईं सरदारीअ जी कोशिश न कजि। हर हिकु अमीर खे ईअं चयईं ऐं हर हिक खे हिकिड़ो दफ़्तर ॾिनई जेको ॿिए दफ़्तर जे ख़िलाफ़ हो। किसो नंबर 33 वज़ीर जो अकेलाईअ में आपघात करण। बाद अज़ां चल रोज़े दीगर दरबे बस्त ख्वेश रहा कुश्त अज़ वजूदे ख़ुद बरस्त। यानी उन खां पोइ वरी 40 ॾींहं दरवाज़ो बंदि रखियाई ऐं पंहिंजो पाण खे क़त्ल करे पंहिंजे वजूद खां छोटकारो हासिलु कयईं। जॾहिं माण्हुनि उनखे उन जी मौत जी ख़बर पई तॾहिं उन जी क़बर ते गॾु थी विया। ॾुख में वार पटण ऐं कपिड़ा फाइण लॻा। अफ़सोस करण वारनि में रूमी ऐं कुर्द, अरब ऐं तुर्क सभु शामिल हुआ। हिकिड़े महीने ताईं रोईंदा ऐं मथे में मिटी विझंदा रहिया। हुन जी जुदाईअ में नंढा वॾा तोड़ी बादशाह बे आहोज़ारी करे रहियो हो। किसो नंबर 34 ताबेदारनि जो वली अहद ॻोल्हण। बाद माहे ख़ल्क़े गुफ़्तंद ए महान अज़मीरा केसत बरजा बश निशान। यानी हिकु महीने खां पोइ माण्हुनि चयो त ए बुज़ुर्गो, सरदारनि मां हिन जो क़ाइम मक़ाम कहिड़ो आहे। असीं उनखे पंहिंजो इमाम सम्झूं ऐं उन जे ज़रिए कमु मुकमल करियूं, उन जी हुकुम जी अतात करियूं। सिज लही वियो त ॾीओ ज़रूरी आहे जेको रोशनी ॾिए। पैगंबर अलाह जा नाइब ऐं ख़लीफ़ा आहिनि ऐं असां खां भला आहिनि। जीअं अखियूं बि आहिनि पर उन्हनि जी रोशनीअ में वहदत आहे। ॿई अखियूं जॾहिं कंहिं शइ खे ॾिसंदियूं आहिनि त उहा शइ हिकु नज़र ईंदी आहे।